मारबा वारी जो मूंसां गॾु स्टे फाउंडेशन जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता बलोच हींअर गॾु आहे। सभ खां पहिरियां हींअर लाइव सेशन खां पहिरियां असां हिकिड़ी तव्हांजे लाइ हिकिड़ी ब्रेकिंग न्यूज़ ॾिठीसीं जेका प्रेस रिलीज़ हुई IBA सखर जी, जंहिंमें हुननि इहो ॼाणायो आहे त हिननि MOU साइन कयो आहे सिंध गवर्नमेंट सां ऐं उन में हिननि इहो चयो आहे त असां टेस्ट वठंदासीं मैट्रिक कैटेगरी, इंटर कैटेगरी ऐं ग्रेजुएशन कैटेगरी जी। पर हुननि का अहिड़ी हुन में वज़ाहत न आहे लिखी त इहे जेके कैटेगरीज़ जूं टेस्टूं वठंदा इहे बिल्कुलु नए सिर वठंदा या जेके ऑलरेडी 2023 में टेस्ट वठी चुका आहिनि उन्हनि जे हवाले सां हुननि का अहिड़ी का ॻाल्हि मैंशन न कई आहे, जंहिंजे करे सभई जेके बि टेस्ट पास कैंडिडेट्स आहिनि काफ़ी परेशान थी चुका आहिनि। सो इनशाला उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। तव्हांखे हिकिड़ी रिक्वेस्ट इहा बि आहे त ग्रुपनि जे अंदरि हीउ जेको आहे अॼु असांजो सेशन हले थो पियो पंहिंजे अॼु जे पेज ते बि हले थो पियो, मुंहिंजे पेज ते बि, त इन्हनि खे तव्हां शेयर करे वठो ग्रुपनि में, त जीअं सभई जेके बि टेस्ट पास कैंडिडेट्स आहिनि उहे सभई अची ॾिसनि, असांखे ॿुधनि, त जीअं असां तव्हांजे सलाह मशवरे सां को लाहेअमल सेट करे वठूं। कुझु शयूं असांजे ज़हन में आहिनि, बाक़ी कुझु शयूं तव्हांजो कमेंट्स हींअर मां पढ़ां थो, अदीअ खे बि पढ़ायूं था, त पोइ इंशा ताला उन जा बि तव्हांखे जवाबु ॾींदासीं। अदी सभ खां पहिरियां असां जेके 5 to 15 वारा आहिनि जनरल टॉक करे था वठूं जेसिताईं सभई ॿिया जॉइन करे वठनि। हींअर असां उन जे लाइ सखर में हिकिड़ो प्रोटेस्ट कयोसीं ऐं अलाह साईं शुक्र आहे कैंडिडेट्स जी बि महिरबानी आहे, सभिनी आया हुते पार्टिसिपेट कया। इहो असां इन जे करे बि कयो हुयोसीं त जीअं हिकिड़ो माहौल ठहे, छो त असां नए सिरे हिकिड़ी तहरीक जो आगाज़ कयो, ख़बर पई त कहिड़ा कैंडिडेट्स आया कहिड़ा न आया जी जी। मां तव्हांखे ॼाण थो, हाणे तव्हां इन खे वधाईंदे इहो बि ॿुधायो हिननि खे कैंडिडेट्स खे त असां हिन जे लाइ अॻियां इन स्ट्रगल जे हवाले सां छा सोचियो आहे। बाक़ी हिन प्रेस रिलीज़ ते इनशाला वरी असां ॻाल्हायूं था। त हींअर पाण डिस्कस बि कयोसीं, उहे कुझु शयूं तव्हां हुनजे अॻियां रखो जेके मोहतरमा मज़ार वारियूं। तमामु भाइरनि खे अस्सलाम वालेकुम। जीअं त असां हिकिड़ो लेटर ग्रुप ते पढ़ियोसीं त असांखे बि थोरी परेशानी थी वई, पर परेशान तव्हां न थियो, असां तव्हां सां गॾु आहियूं। ऐं ॿियो असां अॻिते जेको लाइ अमल जोड़ियो आहे 5 to 15 जे लाइ जेके IBA टेस्ट पास करे वेठा आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे सर्टिफिकेट बि मिलियो आहे IBA जे तरफ़ खां। ऐं स्टार्ट वरितोसीं अदार बाब ऐं मां त पहिरियां सखर खां असां एहतिजाज स्टार्ट कयूं। सखर प्रेस क्लब ते ॾिसूं हिते त केतिरा माण्हू अचनि था ऐं छा रिस्पॉन्स ॾियनि था नौजवान, पर अल्हम्दुलिल्लाह सभिनी भाइरनि तमामु सुठो रिस्पॉन्स ॾिनो। ऐं पर हिते इहा ॻाल्हि मां ज़रूरु चवंदमि त 2.5 लख तक़रीबन 5 to 15 नौजवाननि टेस्ट पास कई आहे, पर उन्हनि में हिते 100 जी तादाद में आया। असां तव्हां 2 सालनि खां वेट करे रहिया हो त असांजो कॾहिं पोर्टल स्टार्ट थींदो ऐं कॾहिं असांखे जॉब्स मिलंदियूं, असां रोज़गार सां लॻंदासीं। तव्हां अगरि 2.5 लख नौजवाननि मां तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5,000 बि नौजवान ॿाहिरि निकिरो त तव्हां पंहिंजा जाइज़ मुतालबा ज़रूरु मनराए सघो था। पर अफ़सोस थींदो आहे असांखे पंहिंजे नौजवाननि ते, सोशल मीडिया ते असां वेही करे वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं, ग्रुप्स में बि मां ॿुधंदी आहियां त तव्हां पाण में विढ़ंदा रहंदा आहियो, हिक ॿिए ते तनक़ीद कंदा रहंदा आहियो थोरी थोरी ॻाल्हियुनि ते। पर जेको तव्हांजो सभ खां वॾो मसइलो आहे तव्हांजो जॉब्स जो, जॾहिं उन जी ॻाल्हि अचे थी त तव्हां बिल्कुलु ख़ामोश था थी वञो ऐं मजबूरियूं ॾेखारियो था त असां सां अॼु हीअ मजबूरी आहे, असां सां हीअ मजबूरी आहे, असां न पहुची सघियासीं हिननि जे करे। त मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदमि जेको असां अॻिते लाइ अमल जोड़ियो आहे त असांजो इहो ई आहे त असां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते दांह खणी करे वञूं त असांजा नौजवान जेके 2.5 लख टेस्ट पास करे वेठा आहिनि ऐं 2 सालनि खां जेके आहिनि दर दर जा धिका खनि था, उन्हनि खे जेको आहे उन्हनि खे रिज़ल्ट बि हथ में आहे IBA जो, उन जे बावजूदि बि सिंध गवर्नमेंट जे तरफ़ खां जेको हमेशह सिंध में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट रही आहे ऐं सिंध गवर्नमेंट ऐं उन्हनि सां एतिरी नाजाइज़ी करे थी नौजवाननि सां ऐं उन्हनि खे कोई बि क्लियर शइ साम्हूं नथी अचे। ऐं हाणे जेको IBA जो लेटर आयो आहे उन में बि इहो ई लिखियलु आहे त ॿीहर जेका टेस्ट ॿीहर न लिखियो आहे, इहो लिखियलु आहे त टेस्ट वरिती वेंदी। असांजो सिंध गवर्नमेंट सां MOU साइन थियो आहे, उहो त पहिरियां सभ खां पहिरियां क्लियर कनि त जेके 2.5 लख नौजवान न्याणियुनि जेका टेस्ट पास कई आहे उन्हनि जो छा थींदो। उनखे इन में जेको उन्हनि खे बि ॿीहर टेस्ट ॾियणी पवंदी या उन्हनि खे ऑफर ऑर्डर मिलंदा या जंहिंजा मार्क्स वधीक आहिनि पोर्टल ठाहे वञे, कोई लाइ अमल जोड़ियो वञे, कुझु ख़बर न आहे। हिते चवंदा आहिनि अंधेर नगरी चरबट राज, उहो लॻो पियो आहे। नौजवान अपसेट लॻा पिया आहिनि, मैसेज अचनि था जी चवनि था बाबा टेस्ट असांजी कैंसिल थी वई, असां पढ़ायूं करे महिनत करे टेस्ट न, ईअं असां अहिड़ी शइ वाज़े न आई आहे, तव्हां मायूस न थियो। ऐं तव्हां इहो छो था चओ त टेस्ट कैंसिल थी वई आहे,
असां त कंहिं बि सूरत में इहा टेस्ट कैंसिल थियणु न ॾींदासीं। असांजी स्ट्रगल त इन जे लाइ आहे त टेस्ट जेका आहे इहा ई बरक़रार रहे ऐं नौजवान खे ऑफर ऑर्डर मिलनि। त इन जे लाइ असांजो जेको नेक्स्ट लाइ अमल आहे उहो मोहतरमा जी मज़ार ते आहे। अगरि तव्हां 2.5 लखनि मां तव्हां अगरि 10,000 बि नौजवान ॿाहिरि निकिरी ईंदो त मां सम्झां थी सिंध गवर्नमेंट जा काई बि गवर्नमेंट तव्हांखे तव्हांजे मुतालबनि खां मञण खां पोइ हिते नथी हटी सघे। त हाणे जेको एतिजाज हुजणु खपे त उते सवनि जी तादाद में नौजवान न हुजनि, उते हज़ारनि जी तादाद में नौजवान हुजनि। वरी चवनि था कुझु कैंडिडेट्स चवनि था त सखर IBA जी गेट ते असां वेही रहूं। न ॾिसो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो असां उन्हनि सां जेके असांजा PhD GST वारा हुया उन्हनि सां IB जी तरफ़ खां इशू हुयो त उन्हनि जा जेके IBA जूं ग़लतियूं हुयूं पेपरनि में ग़लतियूं हुयूं उन्हनि खे दुरुस्त करण जे लाइ असां IB जे गेट ते एहतजाज कयासीं ऐं IBA जे ख़िलाफ़ असां उनजे अमले जे ख़िलाफ़ ग्रेस मार्क्स लाइ असां एहतजाज कयासीं त उहे पंहिंजी ग़लतियुनि खे सुधारनि ऐं ग्रेस मार्क्स ॾियनि ऐं उहे अल्हम्दुलिल्लाह उहे एहतजाज असांजा कामयाब विया ऐं 1500+ खां वधीक नौजवान पास थिया, उन्हनि खे ग्रेस मार्क्स मिलिया। पर हीउ जेको असां तव्हांजो 5 to 15 जो जेको मुतालबो आहे न उहो IBA सां न आहे, उहो असांजो सिधो सिंध गवर्नमेंट सां आहे, CM सिंध सां आहे, एजुकेशन मिनिस्टर सां, जेके ॿिया तव्हांजा हिते MP MNAs आहिनि उन्हनि खां असांजो मुतालबो आहे त असां जेके IBA टेस्ट पास कई तव्हां नौजवाननि तव्हांखे हुननि पंहिंजो रिज़ल्ट ॾेई छॾियो, तव्हां वटि सर्टिफिकेट मौजूदु आहे। अगरि IBA वारनि तव्हांजो रिज़ल्ट रोकियो हुजे हा त असां IBA जी गेट ते एहतजाजी धरणो हणो आहे। या गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट IBA वारनि खे लिखियो हुजे त पोर्टल ठाहियो ऐं उहे प्रोसेस नथा कनि, उहे डिले कनि था त पोइ असां IBA जी गेट ते एहतजाजी धरणो आहे। अगरि IBA जी तरफ़ खां का अहिड़ी शइ आहे ई न त पोइ असांजो IBA जी गेट ते धरणो हणण जो को फ़ाइदो ई न आहे, बिल्कुलु को फ़ाइदो न आहे, कुझु बि हासिल न थींदो। छो जो IBA वारा ॾिसो IBA गवर्नमेंट न आहे, गवर्नमेंट जेका आहे CM सां असांखे मुतालबो करिणो आहे ऐं असांखे बिलावल भुट्टो ज़रदारीअ खां असांखे मुतालबो करिणो आहे त जेके नौजवाननि टेस्ट पास कई आहे IBA रिज़ल्ट बि ॾिनो आहे बिल्कुलु। ऐं हाणे जेको MOU बि साइन थियो उहो सिंध हुकूमत प्रोजेक्ट ॾिनो आहे, बिल्कुलु टेस्ट वठो कंहिंखे बि ॾेई सघनि था। सुभाणे NTS जीअं हाणे इस्लामाबाद वारनि खे मिलंदो आहे त सुभाणे कॾहिं बि असां ॾिठो ई न आहे अॼु ॾींहुं तारीख़ में त NTS जे अॻियां कंहिं एहतजाज कयो हुजे न कयो आहे, बिल्कुलु उन्हनि जो कमु आहे सिर्फ़ु टेस्ट वठणु। अगरि ग़लतियूं हूंदियूं त उहो उनखे माना या त ग्रेस मार्कूं ॾेई छॾींदा आहिनि या उहे सवाल कटे छॾींदा आहिनि या सभिनी खे मार्क ॾेई छॾींदा आहिनि। वधि में वधि इहो एतिरो किरदारु न, पर नौजवाननि खे माण्हू गाइड बि त सही करे न दा न। ॾिसो नौजवाननि खे सही गाइड कयो वञे त IBA जे गेट ते धरणे हणण जो मक़सदु छा आहे? IBA खां असां मुतालबो कयूं था या सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयूं था? अगरि IBA खां असांखे मुतालबो करिणो आहे त तव्हां भले IBA जे गेट ते एहतजाजी धरणो कयो पर असां हुन में शिरकत न कंदासीं। छो जो IBA जी असां IBA खां कुझु बि हुनजो ग़लति न आहे, हुन रिज़ल्ट न रोकियो आहे ऐं न ई असांखे जेको आहे हुन सर्टिफिकेट बि रोकियो आहे त असां हुननि जे ख़िलाफ़ एहतजाज बि कयूं। असां हुनजे हक़ में न आहियूं, असां हुनजे हक़ में न आहियूं, बिल्कुलु हिकिड़ो सुठो कमु कनि था ऐं IBA माशाल्लाह हिकिड़ो असांजे साख रखंदड़ इदारो आहे, बिल्कुलु। हालांकि इहा इनजी क्रेडिबिलिटी पहिरियां बि हुई पर असां उनजे ख़िलाफ़ उन वक़्तु निकितासीं, असां धरना बि ॾिनासीं उते गेट ते, पर IBA जे अमले खे असां ॿाहिरि वठी बि आयासीं नौजवाननि जे साम्हूं, ठीकु आहे, सभिनी खे उन्हनि खे ॿाहिरि वठी आया। उन्हनि असांखे इहो ई चयो त तव्हां वञी करे असांजी ॻाल्हि ॿाहिरि रखो। असां चयोसीं असांखे ॿाहिरि ॻाल्हि न आहे रखणी, तव्हां हलो, तव्हां ॿाहिरि हली करे मीडिया जे साम्हूं ॻाल्हायो ऐं तव्हां पंहिंजो जेको मौक़िफ़ आहे उहो रखो हली करे। उन्हनि पाण उहे मजबूर थिया, उहे ॿाहिरि आया, मीडिया जे साम्हूं उन्हनि अची ॻाल्हायो ऐं उन्हनि ॿुधायो, तस्लीम कयो ऐं उन्हनि उहो मतिलबु कमेटी जोड़ी। उन्हनि खां पोइ जेका माण्हू नौजवाननि खां जेके पंहिंजा डॉक्यूमेंट्स वरिता, पोइ जेके ग्रेस मार्क्स मिलिया उहे सभिनि जे साम्हूं शयूं कंहिंखां लिखला न आहिनि। जेके नौजवाननि खे ग्रेस मार्क्स मिलियूं आहिनि उन्हनि खे बि ख़बर आहे। ऐं ॾिसो न हाणे जेके वेटिंग वेठा आहिनि 40+ वारा, उहे कराची प्रेस क्लब में अॼु बि बुक वेठा आहिनि पंहिंजी कैंप हणी करे, त उहे उहे चाहिनि था त असांखे जॉब मिले। पर हे जेके 5 to 15 वारा नौजवान आहिनि, अगरि तव्हां चाहियो था त तव्हांखे जॉब मिले, तव्हां सां नाजाइज़ी थी आहे त तव्हां ॿाहिरि निकिरो न। बाक़ी सोशल मीडिया ते वेही करे तव्हां हिक ॿिए खे जेको आहे घटि वधि ॻाल्हाईंदो, ग्रुपनि में हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हाईंदो, इन सां त तव्हांखे कुझु बि हासिलु न थींदो, पंहिंजो ई नुक़सानु अथव। त ख़ुदारा ही वक़्तु अथव, ॿाहिरि निकिरी अचो पंहिंजे हक़ जे लाइ। अगरि 2 साल जिते गुज़ारे छॾिया अथव, ज़ाया कया अथव, हाणे आख़िर हिकिड़ो साल बचियो अथव, इहो बि ईअं गुज़री वेंदो। ऐं गवर्नमेंट जेको हिकिड़ो MOU साइन कयो, सुभाणे ईअं न चवनि त इहा बि टेस्ट जेका ॾिनी आहे उहा बि कैंसिल कयो।
इन खां पहिरियां ॿाहिरि निकिरो, असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं मोहतरमा जी मज़ार ते जेको असांजो बिल्कुलु अदी हाणे जेके दोस्तनि जा कमेंट्स अचनि था इन में हिकु अधु शइ मां क्लियर करणु चाहियां थो। हिकिड़ो त प्रेस रिलीज़ जेका आई आहे हाणे असांखे अदीअ मूंखे इहा बि ख़बर न आहे सही तरह सां त इहा अलाए फेक आहे अलाए माना वाक़ई बि माना इहा प्रेस रिलीज़ आहे, छो त हींअर IBA सखर पारां जेका हींअर सर्कुलेट करे थी पूरी सोशल मीडिया ते, छो त असां पाण में वेठा हुआसीं, इहा हक़ीक़त बि ख़बर न आहे त अलाए इहा जेन्युइन आहे उहा पुछा कयूं था। हा कॾहिं कॾहिं को नौजवाननि जी तवजो हटाइण जे लाइ कुझु फेक शयूं बि सोशल मीडिया ते आंदियूं वेंदियूं आहिनि त ताकी न ॾिसो नौजवाननि जो छा रिएक्शन छा आहे। त इहा शइ बि जेके नौजवान आहिनि उहो बि मां हिकिड़ी शइ तव्हांजे ज़हन में इहा नौजवाननि खे विझां थो त इहा बि चेक थियणु घुरिजे, तव्हां पंहिंजा बि असां बि ॾिसूं था त इहा पहिरियां हिकिड़ी शइ इहा वाक़ई आहे बि सही, प्रेस रिलीज़ जेन्युइन आहे, पर जेकॾहिं जेन्युइन आहे त इहो माना अदी असांजी तव्हांजो कमिटमेंट आहे त इनशाला इहा जेका अगरि हिन जो इरादो ॿीहर टेस्ट जो आहे त इहा शइ करणु असां कोन ॾींदासीं, ॿीहर टेस्ट हरगिज़ न थींदी। हा तव्हांजे साथ सां तव्हां गॾु बीहंदव, असां तव्हांजी सपोर्ट में अॻियां अॻियां हूंदासीं, इनशाला ताला तव्हांखे लीड कंदासीं, मिसगाइड कॾहिं बि कोन कंदासीं। जिते अगरि असांखे महसूसु थियो त ग़लती अगरि IBA जी आहे पर हिन केस में असांखे लॻे कोन थो त हिननि जी ग़लती आहे, असां इनशाला सिंध हुकूमत खां पहिरियां बि मुतालबो कयोसीं, सखर में प्रोटेस्ट थियो, असां बि उन्हनि खां इहो ई मुतालबो, उन खां बाद में मिनिस्टरनि सां मुलाक़ातूं असां कयूंसीं अदीअ सां। हा हुननि इहा कंहिं बि असां सां हींअर थिए त इन करे असांखे माना थोरो शक थो लॻे त हीअ प्रेस रिलीज़ अलाए सही आहे अलाए सचो आहे अलाए, छो त उन्हनि अदीअ जेको आहे साईं नासिर शाह सां जेका ॻाल्हि ॿोल कई त साईं नासिर शाह अदीअ खे इहा ॻाल्हि कई त असां 5 to 15 वारनि खे पोर्टल ठाहींदासीं ऐं जंहिंजूं मार्कूं वधीक हूंदियूं मतिलबु टॉप टू बॉटम मेरिट तहत उन्हनि खे असां ऑर्डर ॾींदासीं। इन जो मतिलबु इहो हुयो त ॿीहर टेस्ट हो न वठंदा हुन जो ज़हन न हुयो। अगरि IBA सखर ॿी हिकिड़ो पहलू आहे माना उन में इहो आहे त शायदि हू इहो करणु था चाहिनि, जेका हिन प्रेस रिलीज़ मां ईअं महसूसु थो थिए त जंहिंजी टेस्ट ॾिनल आहे उन्हनि खे बि बरक़रार रखंदा, वरी जंहिं टेस्ट न ॾिनी हुई जेके नवां ग्रेजुएट थिया 2023 खां पोइ शायदि उन्हनि खे टेस्ट वठी ऐं माना वधाइण था चाहिनि। नाजाइज़ी आहे छो जो एॾियूं सिंध गवर्नमेंट जॉब्स आहिनि ई कोन, पहिरियां 2.5 लख वेठा आहिनि वेटिंग में, ऑलरेडी पास कई वेठा आहिनि, उन खां पोइ वरी ॿियूं टेस्टूं वठनि, वरी ॿिया नौजवान अचनि, वरी उहे रोडनि ते निकिरी अचनि, ईअं ॿिन्ही केसनि में इनशाला असां थियणु न ॾींदासीं। अगरि हिन जो इरादो इहो हुयो त असां ॿीहर टेस्ट वठूं त बि इनशाला ईअं थियणु न ॾिबो तव्हांजे सपोर्ट सां। जेकॾहिं हे चाहिनि था त जेके पास थी विया आहिनि उहे बि हुजनि पास, वरी नई टेस्ट वठूं, 2.5 लख अगरि पास कया वरी 2.5-3 लख, हा ॾिसो न अदी 2.5 लख वधी आहे, 2.5-3 लख वरी ॿिया अची वञनि पास वारा 5 लख, एतिरा एॾो माना त जंहिंजूं सुठियूं मार्कूं हींअर आहिनि थी सघे उन्हनि खां वधीक मार्कूं तव्हां स्टार्ट त कयो पोर्टल, तव्हां माण्हुनि खे जॉब्स ॾियो त सही न, ख़बर पए त तव्हां जेको आहे पहिरियां वारनि खे ॾियो पिया, ईअं न त ॿियो त अगरि हाणे IBA टेस्ट वठंदो बि जेको नौजवाननि जो हिकिड़ी एतमाद आहे न उहो न रहंदो। नौजवान चवंदा पहिरियां हिकिड़नि टेस्ट ॾिनी आहे, 2 साल गुज़री विया आहिनि, उन्हनि खे जॉब्स न मिलियूं त असां ॿीहर वरी असां टेस्ट ॾींदासीं त असांखे छा जॉब्स मिलंदियूं? या त ईअं चवंदा त बाबा IBA वारनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कमाईअ जो ज़रियो ठाहियो अथऊं, इन सां IBA वारनि जी बि साख ख़राब थींदी। बिल्कुलु छो जो ॾिसो न इहा ॻाल्हि पहिरियां बि थी अॼु जॾहिं PSC JST वारी जॾहिं असां IBA गेट ते वेठा हुआसीं त VC जेको अॻु में हुयो साईं मीर मोहम्मद शाह सां, हुन सां इहा ॻाल्हि डिस्कस बि कई टेबल ते त जेकॾहिं इहे टेस्टिंग इदारा अगरि इन तरह सां ज़्यातियूं कंदा, पेपरनि में ग़लतियूं कंदा त तव्हांजो इदारो बदनाम थींदो। हे तव्हांजो इदारो न आहे, असांजे सिंध जो इदारो आहे ऐं नौजवान इन्हनि मां उमेदूं रखनि था त IBA सखर हिकिड़ा ज़बरदस्त माना हिकिड़ी सर्विस ॾियनि था मुआशिरे में, त इदारे ते माना दाग़ थो अचे त तव्हां इहा शइ न कयो। त उन टाइम ते बि हू इहा इन शइ में हूंदा हुया त वाक़ई असां ख़ुदि त क्लियर ॻाल्हि आहे न। हाणे 15 लख नौजवाननि टेस्ट ॾिनी, 15 लख नौजवाननि चालान भरिया, उन्हनि मां 2.5 लख नौजवान पास थिया आहिनि, ठीकु आहे। वरी हिननि ॿियो MOU साइन कयो आहे IBA सां त जेको आहे मैट्रिक इंटर ऐं मास्टर जेकी थियल आहे उन्हनि खां जेको आहे ॿीहर टेस्ट वरिती वेंदी। इन मां छा लॻे थो त पोइ अगरि पहिरियां वारी टेस्टूं अगरि कैंसिल करे ॿीहर टेस्ट वरिती त मां नथी सम्झां त माण्हुनि जो एतमाद वॾी ज़्यादती थींदी न, चालान बि जमा थियनि, अरबे रुपए जा चालान IBA जी हिकु साख आहे उहा बि ख़राब थींदी न, ज़ाहिर आहे माना अरबे रुपया चालान ई मतिलबु हुननि वटि जमा थी चुका आहिनि, त उनजो हिसाब किताब केरु ॾींदो? उन खां अलावा उमिरि नौजवान जी हली वई आहे, उनजो हिसाब केरु ॾींदो? हाणे अॼु बि सिंध हुकूमत 5 साल एज रिलैक्सेशन ॾिनी आहे, हालांकि नौजवान जो मुतालबो इहो ई हुयो त असांखे 15 साल मिलणु घुरिजे। हलो 15 न 5 मिली आहे
पर चवण जो मक़सदु आहे त घणनि नौजवाननि जेका 5 खां 15 टेस्ट ॾिनी आहे हींअर उन क़ाबिल न आहे त ॿीहर खां टेस्ट ॾियनि ऐं ईअं इहा ॻाल्हि त थियण बि न घुरिजे ॿीहर टेस्ट जी हे इहा नौजवान पाण हाथीअ खे हिंदुस्तान था ॾेखारनि बार बार इहा ॻाल्हि था कनि असां त हिन तरफ़ वञूं ई नथा असां त चऊं था त इहे जेके पहिरियां थियासीं थिया इन्हनि खे ऑर्डर ॾियो पोइ उन खां पोइ भले तव्हां वञी ॿी अलॻि सां टेस्ट वठो पोइ अगरि तव्हां वटि वेकेंसियूं आहिनि त पहिरियां जेके उन्हनि खे त सभिनी खातनि में एडजस्ट सताम ख़ान थो चए त प्रेस रिलीज़ जेन्युइन आहे असांजे चवण खां पोइ जेकॾहिं जेन्युइन आहे प्रेस रिलीज़ पोइ ज़ाहिर आहे इंतिहाई ग़लति कमु आहे इहो जेकॾहिं हू करणु वञनि था पिया इन करे असांजो लाइव सेशन हो त छो त हींअर माना असां अहिड़ी शइ न पिया चाहियूं त का असांजे थ्रू का ग़लति शइ वञे जेकॾहिं तव्हां चओ था त जेन्युइन आहे त जेन्युइन हूंदी वरी बि असां कंफर्म करे वठंदासीं असांखे न आहे हींअर ख़बर त उहा जेन्युइन आहे या न आहे जेन्युइन छो त थोरी देरि पहिरियां ई इहा प्रेस रिलीज़ आई आहे पर जेकॾहिं जेन्युइन आहे त इहा इनशाला इहा शइ थियण असां कोन ॾींदासीं त का ॿीहर टेस्ट थिए या अगरि 2.5 लख पास कई वेठा आहिनि त वरी ॿिया हिकिड़ा 2.5 लख वरी पास कराए वरी विहारे छॾनि ऐं पंहिंजा नवाज़ी बि थी वञे मेरिटी लताड़ बि थी वञे पोइ त सिधी सही सरासर थी नाजाइज़ी थी वञे पोइ त सरासर नाजाइज़ी थी वेंदी सुहेल खान बि काफ़ी परेशान आहे मुख़्तियार हिंद जा मैसेज जाम था अचनि पिया बार बार बाबर खान चन्ना खाल शफ़ीउल्ला बाबर खान शुएब तसवर इहे सभई परेशान आहिनि ॾिसो परेशान थियण सां परेशानी ख़तमु न आहे थींदी परेशानी जो हल कढणो पवंदो आहे असां तव्हां सां गॾु आहियूं जीअं असां चऊं था त मोहतरमा जी मज़ार ते नेक्स्ट असां वेंदासीं एहतिजाज पर उन खां पहिरियां हिकिड़ी अधी मीटिंग जेके एक्टिव हाणे हींअर ॾिसनि था पिया काफ़ी माण्हू खे नज़र अचनि था पिया इन्हनि खे असां इहो था चऊं त हिकिड़ो अधी असां इहा शइ सोची आहे त मोहतरमा जी मज़ार ते इनशाला हिकिड़ी असां दाह खणी वेंदासीं असांजो स्लोगन इहो हूंदो त मोहतरमा शहीद जी राणी मज़ार ते जेका असां वेंदासीं इहा नौजवान जी दाह खणी हुते वेंदासीं एहतिजाजनि त हीअ ज़ुल्म नौजवाननि सां त हाणे सवनि जी तादाद में न निकिरनि हज़ारनि जी तादाद में निकिर लखनि में त नथा निकिरो त हज़ारनि में त निकिरो अञा बि न निकिरे नथी त हाणे ॾिसो हाणे त सफ़ा अची ॻाल्हि मथां अची पई आहे सभिनी खे जेकॾहिं हाणे बि न निकिरंदा त पोइ त वॾो नुक़सानु हिननि खे माना धकु लॻंदो जिते तव्हांखे वेहणु घुरिजे पीसफुल नमूने सां पुरअमन थी करे तव्हां वियो असांजा हमेशह जेके प्रोटेस्ट हूंदा आहिनि पीसफुली हूंदा आहिनि PST JEST में बि असां माना मोहतरमा जी मज़ार ते उन वक़्तु बि असां हलियासीं बिल्कुलु पीसफुल तरीक़े सां हलियासीं ऐं उते असां पंहिंजी ॻाल्हि कईसीं ऐं उहा ॻाल्हि असांजी ॿुधी वई ऐं उहो जेको प्रोटेस्ट हो उहो असांजो कामयाबु वियो उन में 45% वारी कंडीशन ख़तमु थी असां उहा खणी छो त उन टाइम ते उन जी हिकिड़ी कंडीशन हूंदी उहा असां ख़तमु कराईसीं ॿिए मरहले में वरी पोइ ॿियूं शयूं ग्रेस मार्कूं थियूं वरी बाद में 40 ते तारीख़ ते असां बिल्कुलु पीसफुल नमूने हलायो आहे इन करे 5 to 15 में कुझु जज़्बात असां घणी था ॾिसूं ऐं कुझु ग्रुप बंदी बि आहे ऐं इन्हनि में कुझु अहिड़ा माना अनासर बि आहिनि जेके हड़ाहुड़ी वारा आहिनि जेके था चवनि त असां हीअं बि कयूं रोड बि बंदि कयूं रस्ता बंदि कयूं गेटियूं बंदि कयूं इदारनि जूं त इहे शयूं असां थियणु न ॾींदासीं असां बिल्कुलु अदी असांजो तरीक़ो ई मुख़्तलिफ़ रहियो आहे शुरूअ खां वठी वधीक थी असांजो पहिरियां बि पुरअमन एहतिजाज रहियो आहे ऐं हाणे बि असांजो पुरअमन एहतिजाज हूंदो ऐं इनशाअल्लाह असांखे कामयाबी मिलंदी पर तव्हां ॿाहिरि निकिरो वरी बि मां इहो ई चवंदमि त हाणे तव्हां इहो ई टाइम आहे हज़ारनि जी तादाद में लखनि में त नथा निकिरो ऐं पॉसिबल बि न आहे त तव्हां लखनि में निकिरो जंहिंसां तव्हांखे विढ़णु खपे तव्हां उन्हनि सां विढ़ंदा कोन आहियो पंहिंजे हक़ जे लाइ ऐं जंहिंसां तव्हांखे विढ़णु न खपे नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते तव्हां पाण में विढ़ंदा आहियो बेसबाज़ी कंदा आहियो त इनशाअल्लाह मोहतरमा जी मज़ार ते असां 1-2 ॾींहंनि में प्रोग्राम सेट कंदासीं पर उन जो जेके बि तव्हां जंहिं ज़िले खे लीड कनि था नौजवान व्हाट्सएप ग्रुपनि में बि विढ़नि था ॾाढो ऐं ॿियो त तव्हांखे जेको बि 5 to 15 वारनि खे नौजवाननि खे जेको बि सपोर्ट करे थो कम अज़ कम तव्हां उन्हनि ते एतमाद रखो ऐं असांजो तव्हांखे ख़बर आहे त तव्हां में को मक़सदु कोन्हे को असां तव्हांखे टाइम बि ॾियूं था पंहिंजे घरां ख़र्च करे तव्हां सां गॾु बीहूं बि था उते पहुचूं बि था असांजो हिकु ई मक़सदु आहे त तव्हां बेरोज़गार नौजवान पंहिंजे रोज़गार सां लॻो ऐं तव्हांजे साथ सां ई हर शइ मुमकिन आहे छो जो मूंखे जॉब नथी खपे अरबाब वारी जो के जॉब नथी खपे मुंहिंजे के माइटनि खे जॉब नथी खपे न अरबाब वारी जो माइटनि खे जॉब खपे थी असांजा सभु जेके बि टेस्ट पास करे नौजवान वेठा आहिनि जेके बि सिंध जा नौजवान आहिनि असांजा भाइर आहिनि असांजूं भेनरियूं आहिनि असांखे उन्हनि जी तकलीफ़ आहे उन्हनि जी तकलीफ़ महसूसु कई आहे ऐं महसूसु कयूं था तॾहिं तव्हांजे लाइ असां ॿाहिरि निकिरूं था ऐं तव्हां हक़ ते आहियो
अगरि तव्हांजी नाजाइज़ के जेके डिमांड्स हुजनि हा त शायदि असां तव्हां सां गॾु न बीहूं हा। तव्हांजूं डिमांड्स जाइज़ आहिनि, तव्हां पंहिंजे हक़ जे लाइ घुर कयो था। तव्हांजी असां IBA टेस्ट पास कई आहे, असांखे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। इन जे लाइ ईअं न सुभाणे गवर्नमेंट जो को ॿियो नोटिफिकेशन निकिरी वञे त ख़ुदारा हाणे ॿाहिरि अचो ऐं पंहिंजे हक़ जे लाइ अगरि घोड़ सां नथो मिले त विड़ी करे वठो। जी जी बिल्कुलु। ही जेके हाणे नौजवान थी हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि कनि था सोशल मीडिया ट्रेंड जे हवाले सां, त सोशल मीडिया ते हिकिड़ो ट्रेंड हलणु घुरिजे, पर बदकिस्मती इहा आहे त असां विच में बि हिकिड़ो ट्रेंड हलाइण जी कोशिशि कई हुआसीं, पर पार्टिसिपेट सफ़ा कोन था कनि। हमेशह ॾिसो ॻाल्हि बि कंदा आहिनि त ट्रेंड हलणु घुरिजे ऐं हमेशह इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि, पर इनशा ताला उन्हनि जे लाइ मां कोशिशि कंदुमि त सुभाणे हिकिड़ी अनाउंसमेंट कयूं तव्हांजे लाइ ट्विटर ते, छो त ट्विटर ते थोरो ब्लॉक लॻो पिया, पर कोशिशि कंदासीं फेसबुक ते हिकिड़ो तव्हांजे लाइ ट्रेंड असां हैशटैग हिकिड़ो सेट करे ऐं तव्हांजे लाइ ट्रेंड रखूं था। हींअर हिकिड़ो छो त हींअर असांजो लाइव सेशन हले थो पियो, काफ़ी एक्टिव दोस्त असांजो हमेशह तहरीकुनि जो हिसो हूंदो आहे। अज़हर हुसैन अबड़ो सचल हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन जो चेयरमैन बि आहे। थोरो जीअं असांखे लेट थी वई आहे ईअं ई अज़हर साहब खे बि थोरी पहुचण में लेट थी वई आहे, इन करे असां इन तरफ़ां बि माज़रत था कयूं। टाइम हिकिड़ो फिक्स थियल हो 4 बजे जो, सो अज़हर खे बि वेलकम कयूं था। हींअर थोरा कमेंट्स में जेके तव्हां कयो था पिया, हींअर उन में घणा जेके कमेंट्स आहिनि उहे इहे ई था पिया अचनि त असां हाणे टेंशन में हलिया विया आहियूं। सो तव्हां टेंशन में जेको आहे सो एतिरो तव्हां पंहिंजे पाण खे टेंशन न कयो, ऐं इनशा ताला जेके बि असां तव्हांखे गाइड कंदासीं उहो बिल्कुलु हिकिड़ो सही तरह सां कंदासीं। ऐं जेके तव्हांजो ग्रुप बंदियूं आहिनि ख़ासि तौर ते जंहिंमें इहा हड़ाहड़ी घणी आहे, असां उन तरफ़ कॾहिं बि न वेंदासीं। असां पीसफुल नमूने जेके बि असांजा पंहिंजा प्रोटेस्ट हूंदा, सोशल मीडिया ते ट्रेंड हूंदा, ऐं इन सां गॾोगॾु असां मिनिस्टरनि सां जीअं अॼु हिकिड़ो लाइअमल ॾिनो आहे त उन्हनि सां बि मेल मुलाक़ातूं कंदा रहंदासीं, ब्यूरोक्रेसी सां बि कंदासीं। कोशिशि इहा कंदासीं त तव्हांजो जेको प्रोसेस आहे उनखे स्टार्ट करायूं। जेको जॉब पोर्टल आहे हींअर जेको ॿुधूं था पिया त अप्रैल खां स्टार्ट थींदो, पर हीअ प्रेस रिलीज़ खां बाद में कुझु शक शुबा वधनि था। इनशा ताला असां हुन में बि तव्हां सां गॾु हूंदासीं। हींअर मां अज़हर न बसि तव्हां थोरो इहे जेके असां स्ट्रगल कयूं था उन में गॾु हूंदव असां सां पहिरियां वांगुरु न PST JST वांगुरु। हा ठीकु आहे न, अदा खां पुछो था त तव्हां हिन फेवर में आहियो या न आहियो, तव्हां छा था चओ त IBA टेस्ट जेका वरिती आहे नौजवाननि खां उहा कैंसिल थियणु खपे, ॿीहर थियणु खपे, तव्हां हुनजे लाइ छा था चओ? नौजवान था चवनि था साईं ॿीहर टेस्ट थींदी है, परेशान लॻा पिया। न नौजवान परेशान न थियनि, असां उन्हनि सां गॾु आहियूं। ऐं जेको आहे हिन स्ट्रगल खां पोइ जेको आहे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां जेको आहे इहे बयान जारी थी विया आहिनि, मीटिंगूं शुरू थी वियूं आहिनि। इनशाला जेको आहे जेके असांखे ख़बर आहे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां त ईद खां पोइ हिननि खे जेको आहे ऑफर ऑर्डर मिलंदा, इनशाला जल्द हुननि खे जॉइनिंग ॾिनी वेंदी। त असां हिन स्ट्रगल सां नौजवाननि सां गॾु आहियूं, भली असां गवर्नमेंट जो हिसो आहियूं ज़रूरु। बहरहाल असांजो मुस्तक़बिल जेको आहे नौजवान आहिनि, पाकिस्तान खे नौजवाननि जी ज़रूरत आहे, सिंध खे नौजवाननि जी ज़रूरत आहे। असां बि हर वक़्तु जेको आहे 24 कलाक जीअं अॻु में IBA जी स्ट्रगल हुई, हुन में बि असां नौजवाननि सां गॾु आहियासीं। हाणे बि असां पंहिंजी सॼी संघर्ष 24 कलाक नौजवाननि सां गॾु आहियूं, ऐं जिते बि सॾु थींदो इनशाला असां हुते सॼी पंहिंजी संघर्ष तो पुॼी वेंदासीं। बिल्कुलु। ऐं जेके PST JST वारा कुझु ॾिसंदा हूंदा दोस्त, उहे हिन शइ जा गवाह आहिनि त अज़हर हुसैन अबड़ो भले जॾहिं IBA जी गेट बंदि थी, उन्हनि जॾहिं ज़्यादतियूं कयूं, पेपरनि में ग़लतियूं कयूं, उन वक़्तु बि असां सां गॾु हुयो। मोहतरमा जी मज़ार ते असां विया हुआसीं दांह खणी करे, उते बि असां सां गॾु हुयो। जिते जिते बि असां प्रोटेस्ट कया आहिनि हमेशह असां सां गॾु हूंदो आहे, ऐं एक्टिव पंहिंजो सोशल कम बि तमामु बहितरीनु कंदो आहे। इनशा ताला हींअर बि असां सां ई गॾु आहे। हींअर जेका जेके परेशान आहिनि, हाणे हीअं ॻाल्हि कई तव्हां त जेके आहिनि से जल्दीअ में नौकरियूं मिलंदियूं। हाणे अॼु तक़रीबन 10-15 मिंट पहिरियां हिकिड़ी IBA सखर पारां प्रेस रिलीज़ आई आहे, उन में इहो लिखियलु आहे त असां 3 साल जो हुकूमत सां मुआइदो कयो आहे। असां मैट्रिक जी टेस्ट बि वठूं था, असां इंटर जी बि वठूं था, असां ग्रेजुएशन जी बि टेस्ट वठूं था। टेस्ट त पहिरियां ई वठी चुका आहिनि, टेस्ट त पहिरियां बि वठी चुका आहिनि। हाणे अगरि हाणे नौजवान हे छोकिरा इन करे परेशान आहिनि सभई, त ही था चवनि त अगरि ॿीहर टेस्ट वठनि त पोइ असांजो छा थींदो। छो त हाणे हिकिड़ो ख़ौफ़ अची वियो आहे, हुननि क्लियर का बि शइ न लिखी आहे, सिर्फ़ु एतिरो लिखियो अथऊं त असां मैट्रिक इंटर ऐं ग्रेजुएशन जी टेस्ट वठंदासीं। पर जेकॾहिं वठनि था ॿीहर त पोइ असां ज़रूरु पोइ उन में साथ ॾींदो न। अच्छा, हिते मूंखे ॿी बि ॻाल्हि यादि अचे थी, VCA जो तव्हां इंटरव्यू ॿुधो न,
उन बि नौजवाननि खे कंफ्यूज़ कयो आहे, परेशान कयो आहे। जेको इंटरव्यू हुयो मीडिया में उन में क्लियर हुन ॻाल्हि न कई, हुन ईअं माना मिलाए सिलाए ॻाल्हि कई, असां मेट्रिक कैटेगरी वारी बि वठंदासीं टेस्ट ऐं ॿियो बि ग्रेजुएट वठंदासीं। इहो कहिड़ो हुयो जेको सिंध गवर्नमेंट जे कंहिं बि नुमाइंदे अहिड़ी का बि न प्रेस रिलीज कई आहे न का ॻाल्हि हींअर आई आहे। ॾिसो न हाणे आई आहे न, उन में उन MOU साइन कयो आहे IBA सां। IBA सां कीअं उन MOU साइन कया? पहिरियां 2.5 लख नौजवान टेस्ट पास करे वेठा आहिनि, उन्हनि वटि एॾी जॉब्स आहिनि ई कोन। वरी MOU कयो त 5 खां 15 जी असां टेस्ट वठंदासीं मेट्रिक इंटर ऐं हुन हाणे हुन में इहा क्लियर न आहे त जंहिंजी टेस्ट थी चुकी आहे उनजो मुस्तक़बिल कहिड़ो आहे। ऐं जेकॾहिं वराए सराए हिन जो को अहिड़ी का नेता आहे त उहा बि वाज़े कोन था कनि त ज़ाहिर कंफ्यूजन त थींदी। त असां इहा ॻाल्हि था कयूं नौजवाननि सां त अगरि अहिड़ी का सूरत हाल थी त पोइ असां तव्हां सां गॾु आहियूं, पर निकिरणु त पंहिंजो कमु अथनि न। ज़ाहिर 2.5 लख टेस्ट पास कई वेठा आहिनि, जेसिताईं उहे पाण न निकिरंदा त अज़हर मां मैडम बीह करे रोड ते छा कंदासीं बीह करे किथे बि। ज़रूर को न को त सिंध गवर्नमेंट जो प्लान हूंदो न, जंहिंजे करे उन्हनि इहो MOU साइन कयो आहे। कुझु त हूंदो, का त शइ मां तव्हांखे ॿुधाईंदोमांव अॼु जेको आहे सो CM साहिब जो जेको आहे सखर प्रोग्राम हो स्पोर्ट कॉम्प्लेक्स में, असां बि हुन प्रोग्राम में हुआसीं। हुन CM साहिब तमामु भलियूं ॻाल्हियूं कयूं ऐं सिंध जे गुरबत जे बारे में ॻाल्हियूं कयूं। हुनखे बि हिदायतूं चेयरमैन बिलावल भुट्टो जे तरफ़ां इहा आई त सिंधी जेको आहे सो नौजवाननि खे असां इलाही तमामु भली ख़ुशख़बरी ॾींदासीं ऐं जेके बि हुन जा मसइला आहिनि असां जल्द हुननि जा हल कंदासीं। अहिड़ी जेको आहे CM साहिब तक़रीर कई आहे ऐं जेको आहे हुननि सोलर प्लांट जो बि प्रोग्राम लॉन्च कयो आहे। असांखे अहिड़ी का हुन साईं जी जेकी MOU साइन में तक़रीबन अहिड़ी इन शइ जी मूंखे इल्मु न आहे जेको आहे, बाक़ी जे अहिड़ो थियो त असां नौजवाननि सां गॾु हूंदासीं। इहा त ज़्यादती आहे सिधी सही सरासर। जेकॾहिं इहा माना अगरि वराइटीज़ जी का ॻाल्हि थिए थी, छो त VC साहिब इंटरव्यू में इहो चयो TV इंटरव्यू में मेट्रिक वारनि जी हुन ॻाल्हि ज़रूरु कई, पर हीअ शइ न कई त असां कोई MOU अहिड़ो कयूं था जंहिंमें इंटर ऐं ग्रेजुएशन हुन में टेक्निकल जेके असांखे ख़बर आहे त जेके TET सेक्टर जा स्टूडेंट आहिनि जेको आहे उन्हनि लाइ जेको आहे नई एडवर्टाइज़ कनि था त उन्हनि खे इंडस्ट्री जे हिसाब सां हुनर जे हिसाब सां जेको आहे इन ॻाल्हि जी असांखे ख़बर आहे, बाक़ी वधीक अठंडे का ॻाल्हि जी ख़बर न। अॼु हिन सां गॾु हिकिड़ो कल्ह सिंध हाई कोर्ट बि जेको आहे सभिनी खे नोटिस जारी कया आहिनि सभिनी खातनि खे त तव्हां अञा ताईं 5 खां 15 वारनि खे ऑर्डर न आहिनि ॾिना। हाणे उहो बि हिकिड़ो कमु शुरू थी वियो आहे, माना हाणे हाई कोर्ट बि विच में अची वई आहे। त मसइलो इहो आहे त वरी बि नौजवान ज़ाहिर आहे हाणे IPA सखर वारनि बि थोरी कंफ्यूजन फैलाई आहे। क्लियर अगरि करे छॾंदा त बाबा हीअ जेके तव्हां पास कई वेठा हो तव्हांजो कमु अलॻि आहे, असां वराए सराए का ॿी का शइ कंदासीं। क्लियर करे न करे असांखे जेको आहे सिंध गवर्नमेंट खे क्लियर करणु खपे, CM सिंध खे क्लियर करणु खपे त बाबा जेका पहिरियां वारी जेका टेस्ट थी उहा वैलिड रहंदी, बाक़ी असां जेका नई एड ॾियूं पिया उहे जेके रहिजी विया आहिनि उन्हनि जे लाइ पर मसइलो इहो त हुनखे मिलियो कुझु कोन्हे, जॉब्स एतिरियूं आहिनि कोन, कीअं ॾींदा? 2.5 लख टेस्ट पास कई वेठा आहिनि, उन्हनि खे कंहिंखे बि हिकु जॉब बि न मिली आहे। वरी ॿीहर था चवनि त असां टेस्ट वठंदासीं त पोइ ॿीहर कीअं जॉब जेका आहे असां उन्हनि खे पोइ ॾींदा? सम्झ में कान थी जेको पर नौजवाननि सां गॾु हूंदे असां नौजवाननि सां गॾु, छो त नौजवाननि जी बि डिमांड हुई त 1000 रुपया असां सां गॾु हुजे। 1000 रुपया इंशाल्लाह असां गॾु। आख़िरी पैगाम थी तव्हां बसि नौजवाननि खे इहो ई मुंहिंजो पैगाम हूंदो त ॿाहिरि निकिरो, सिर्फ़ु सोशल मीडिया ताईं महदूद न रहो। ऐं असां तव्हां सां पहिरियां बि गॾु हुआसीं, हाणे बि गॾु आहियूं। नेक्स्ट जेको आहे असांजो मोहतरमा जी मज़ार ते तव्हां सां गॾिजी हलंदासीं। ऐं सिंध गवर्नमेंट जे ख़िलाफ़ दहा खणी करे त सिंध गवर्नमेंट हेतिरियूं नौजवाननि सां नाजाइज़ियूं करे पई। बाक़ी डेट जी अनाउंसमेंट असां बाद में कंदासीं मीटिंग करे। ठीकु आहे, सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी।